घणो वेझो सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर राजड़ जो सालियानो उर्स शुरू थी वियो आहे। सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर राजड़ जे 84 उर्स जे मौके ते सालियाने मेले जो इफ्तिताह दरगाह जे गादी नशीन सूफ़ी शाइर फ़क़ीर मोहम्मद बख्श ज़ामिन ऐं ॿियनि गुलनि जी चादर चाढ़े कयो। उन मौके ते मच बारे सूफ़ी रागियन सूफ़ियाणा कलाम सुंग जे अंदाज़ में ॻाईंदा रहिया। सूफ़ियाणी महफ़िल में शरीक माण्हू कलामनि ते झूमंदा रहिया। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे गादी नशीन फ़क़ीर मोहम्मद बख्श ज़ामिन ॿुधायो त उर्स जे मौके ते परे परे खां अक़ीदतमंद ईंदा आहिनि, जंहिं दौरान केतिरा ई रागी फन जो मुज़ाहिरो पिणु कंदा आहिनि। फ़क़ीर सान पंहिंजी शाइरीअ में अमन जो, मोहब्बत जो, भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। इलाही काफ़ी फ़ासिले खां, काफ़ी जेको इलाइक़नि खां कई अची मोहब्बती फ़क़ीर सान जा अक़ीदतमंद जिते अचो गॾु थियनि था, त उन्हनि खे इहो फ़क़ीर सान जो पैगाम आहे जेको उन्हनि खे बि आहे। इज्तिमाही इतलाउ जेको आहे उहो जनरली हूंदो आहे सभिनी लाइ, त उन हूंदे बि तक़रीबन रागी एतिरा था थियनि जो सिज उभिरियो वञे, वरी ॿी राति सिज उभिरियो वञे, 50, 60, 70 ताईं रागी वञो पहुचनि ऐं कोशिशि कबी आहे त सभिनी खे ॿुधूं, सभिनी खे मौक़ो मिले ऐं उन सभिनी जे थ्रू फ़क़ीर सान जो जेको पैगाम आहे उहो माण्हुनि ताईं पहुचे। हुन चयो त शाइर मंठार फ़क़ीर जो पैगाम अमुन ऐं भाईचारे जो हो, तंहिं करे सभिनी खे अमुन ऐं प्यार सां रहणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk